सखर जे नए पिंड थाणे जी हद में 5 हथियारबंद घर में दाख़िल थी घर भातियुनि खे कमरे में बंद करे फुर लुट बाद फरार। पुलिस बर वक्त कार्रवाई करे 2 हथियारबंदनि खे गिरफ्तार करे वरितो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल गफूर शेख मूजिब इस्लाम कॉलोनी चाचड़ मोहल्ला जे रहवासी अब्दुल्ला पुट खान मोहम्मद समेजो जे घर में 5 हथियारबंदनि दाख़िल थी घर भातियुनि खे एक कमरे में बंद करे यरगमाल बणाए 80,000 रुपया रोक ऐं 2 तोला सोन फुर करे फायरिंग कंदा फरार थी विया। वाक़े जो इतला पुलिस खे ॾिनो वियो, जंहिं ते एएसपी सिटी ऐं एसएचओ नओं पिंड गोलीमार वारे इलाइक़े में नाकाबंदी कंदे नसरुल्ला समेत 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो, जॾहिं त 3 ॼणा फरार थियण में कामयाब थी विया। सिजावल में उस्ताद पारां मासूम शागिर्द ते तशद्दुद जो डायरेक्टर हैदराबाद नोटिस वठी छॾियो। प्राइमरी उस्ताद खे मुअत्तल कयो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल रशीद खासखेली मूजिब गवर्नमेंट प्राइमरी स्कूल हाजी बहावल खान मक्सी में मुक़र्रर उस्ताद अला बचायो ज़ंगीअ जो पारां 1हीं क्लास जे मासूम शागिर्द फरमान अली मीरबहर ते मुबैना तशद्दुद करे ज़ख़्मी करे छॾियो हुयो। वालदेन पारां डायरेक्टर हैदराबाद अहमद दीन मीराणीअ खे शागिर्द जूं तशद्दुद वारियूं तस्वीरूं व्हाट्सएप ते मोकिलियूं वयूं, जंहिंखां पोइ नोटिस वठी इल्ज़ाम हेठि आयल उस्ताद अला बचायो ज़ंगेजो खे हिकदम मुअत्तल करे खेसि डायरेक्टर ऑफिस में रिपोर्ट करण जो हुकुम ॾिनो वियो। खैरपुर में कोरोना वैक्सीनेशन लाइ भर्ती कयल वैक्सीनेटरनि पारां पको करण लाइ प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मोहसिन भट्टी मूजिब मुज़ाहिरे जी अॻवानी मुबीन अहमद, ग़ुलाम अकबर, ज़ाहिद बलोच ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे हिननि चयो त ज़िंदगियूं दाव ते लॻाए ड्यूटी सरअंजाम ॾिनी, पर खेनि ड्यूटी मां फ़ारिग करे नाजाइज़ी कई वई आहे। मुज़ाहिरीन सिहत खाते जे सूबाई वज़ीर ऐं सेक्रेटरी खां मुतालबो कयो त खेनि रेगुलर करे पैदा थियल बेचैनी ख़त्म कई वञे। शेदादपुर जे क़दीमी म्यूनिसिपल हाई स्कूल पारां स्पोर्ट्स ऐं सक़ाफ़ती तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें कश्ती, कराटे, जिम्नास्टिक, मलाखड़ो ऐं ॿिया मुक़ाबला कराया विया। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद रिज़वान पंवर मूजिब म्यूनिसिपल हाई स्कूल पारां स्कूल जे मेन ग्राउंड ते स्पोर्ट्स ऐं सक़ाफ़ती तक़रीब जो इंतज़ाम कयो वियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ रांदियुनि जा मुक़ाबला कराया विया। सक़ाफ़ती गीतनि ते स्कूल जे शागिर्दनि क़ौमी गीतनि ते झुमरियूं पाए रक़्स कयो ऐं टेबलोस पेश कया। तक़रीब में तालका एजुकेशन ऑफिसर अनवर अली ज़रदारी, हेड मास्टर नियाज़ हुसैन नाइच, लियाकत अली चांडियो, अब्दुल हई सूमरो ऐं ॿियनि शिरकत कई। टंडो आदम गवर्नमेंट सिंधी मेन प्राइमरी स्कूल में सियारे जी मोकलियुनि खां अॻु 2 ॾींहं जो स्पोर्ट्स गाला मुनक़िद कयो वियो, जंहिंमें रांदियुनि जा अहम मुक़ाबला कराया विया। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल्ला बहण मूजिब गवर्नमेंट सिंधी मेन प्राइमरी स्कूल टंडो आदम में स्कूल जे हेड मास्टर लखा ॾिनो ख़ासखेली पारां स्पोर्ट्स गाला मुनक़िद कयो वियो, जंहिंजो इफ़्तिताह तालका एजुकेशन ऑफिसर एलिमेंट्री सेकेंडरी हायर सेकेंडरी मेल अली अकबर बिरहमानी, अली मोहम्मद ऐं ॿियनि कयो। शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि में फ्री रेस, रसाकशी ग्रुप रेस, म्यूज़िकल चेयर ऐं ॿिया मुक़ाबला कराया विया, जॾहिं त दिलचस्प मुक़ाबलो फाइनल मैच में थियो। फाइनल में शागिर्दनि जी टीम 4 ओवरनि में 87 रन्सूं ठाहे मुख़ालिफ़ उस्तादनि जी टीम खे ज़बरदस्त शिकस्त ॾेई ट्रॉफ़ी पंहिंजे नाले करे वरिती। मैन ऑफ द मैच शागिर्द फराज़ खैबर खे क़रार ॾिनो वियो। हालापुराणा में सैयद नूर शाह जिलानी जे फर्ज़ंद सैयद आफ्ताब अली शाह जिलानी जीडीए खे अलविदा करे पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान करे छॾियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर आसिफ खुमाण मूजिब सैयद आफ्ताब शाह मक़ामी सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असां काफ़ी अरसे खां जीडीए खे वोट ॾींदा अचूं, पर कंहिं क़िस्म जो कमु कोन थो थिए। अॼु असां पीपल्स पार्टीअ में शमूलियत जो ऐलान कयो आहे।